रईस जे धनार रमू सां छो विड़िया आयो? ॻाल्हि त ॿुध मुंहिंजी, तूं भूतारी वॾेरोई या असां पग लाइ तुंहिंजे सिर मथां रखी आहे जो तूं असांजो अघु ऐं दॻ झले पुछी थो त रमूअ सां छो विड़िया आयो? ॿुधा मुड़ुस त हेॾो आहे पर अकुल उठ जेॾो अथसि। रबन, अॼु ताईं तव्हांखे कंहिंजा हथ लॻा ई न आहिनि, तॾहिं त तव्हां पाण खे वॾा मुड़ुस माण्हू था सम्झो। हा आयूं ठाहूका, हिन में भला को शक आहे छा? अड़े ग़रीब जा ॿार आहियो, वञी गुज़र सफ़र कयो, न त जंहिं ज़मीन ते तव्हांजो गुज़र सफ़र आहे न उहा बि खसिजी वेंदव। हा त पोइ 2 मिंट तरसो, असां पाण में सलाह करे अचूं। अदा हिन त हा वञ सलाह करे आ। ॿुधा ॻाल्हि ॿुध, तव्हां बि ॿ ॼणा आहियो, असां बि ॿ ॼणा आहियूं। लुकमान जी ख़ैर आहे, जेकॾहिं हुन असांखे पादर हयां बि त उहो असां बर्दाश्त करे वेंदासीं, पर असां ॿई भाइर तसे तुंहिंजे मथे में विझंदासीं धूड़। पोइ हाणे तूं सोच त जेकॾहिं इहो मुंहुं ॻोठ ॾे खणी हलंदे त पोइ कहिड़ी इज़त थींदई? हा थोरो सोच, जेकॾहिं असां तुंहिंजे मुंहं में विझूं धूड़ त पोइ कोट में कहिड़ो मुंहुं करे घुमंदे? ॾियाल त पोइ कयूं अलातवार। रबन ॾिस, मां चवां थो त तूं पंहिंजी मौत खे दावत छो थो ॾे? छो त मुंहिंजो नालो अथई ओठो, मां हणंदो आहियां सोटो, ऐं अहिड़ो हणंदो आहियां सोटो जो बकरी बेकटी न करे। ओए असां बि आहियूं बारी बाज़, नांग खाई कंदा आहियूं नेरन। बस बस राणा, घणो तमाशो थी वियो, हाणे न पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे। भले भले भोलियूं थियूं उठनि जा कद कचनि, अड़े अजाई ये रेडियूं करे पंहिंजो काकड़ो न यार, असां त तव्हां जणनि खां ड्रिजण वारा ई न आहियूं। हा मां आख़िरी भेरो रईस खां मयार लाइ वठां, पोइ मां तोखे ॿुधाईंदुसि त मुंहिंजो नालो आहे ओठो, हणंदो आहियां सोटो, अहिड़ो हणंदो आहियां सोटो जो बकरी बेकटी न करे। न दादा, मूं सोचियो त को जहिड़ो थींदो, पर न मिली, कम न थियो। उठो सम्झी वियो, लुकमान के पादर हणंदा कोन, कुटींदा मूंखे, इन जे करे पैर ड्राए वई। वेड़ो कुतो रिछ जो गुलो पकड़ण जी कोशिश कंदो आहे, ऐं रिछ सम्झी वेंदो आहे त वेड़ो इहो आहे, तंहिं करे हुनखे हेठां करे वेही रहंदो आहे, ऐं बाक़ी ॿिया कुता पिया कंदा न, तंहिंजी रिछ खे का परवाह ई न हूंदी। बीठो जो पुट, वेह न बाबा। चाचा वेहा कोन थो, चिठी मां लॻियुमि, सोचियुमि त तव्हां वटो थींदो वञा। हीअ ॻाल्हि त चाचा ई चाची साइण ऐं मीरा नज़र नथी अचे। हा पुट, सकीना विद्या हवेली में कमु करण लाइ सा मोटंदी शाम जो बाबा। ऐं मीरा तो सुबुह जो घरां निकिरंदी आहे, अलाए किथे किथे धिका खाई सिज लहे खां पोइ थी घर अचे। चाचा साईं, मीरा खे अजायो घर खां ॿाहिरि वञणु न ॾियो, खुली आज़ादी ॾियण जो नतीजो तव्हां अॻु बि ॾिसी चुका आहियो। ओड़ो त घणेई सम्झाए थो, पर छोरी बि त मुड़े न। चाचा साईं, मां हाणे हलां थो, ऐं हा मीरा खे सम्झाए छॾियो, अजायो रुले न, चऊं थी। हलार जे साम्हूं इहे ॻाल्हियूं करणु लाज़मी हूंदो लाइ। ओड़ा मूं ग़लति त नाहे चयो न ई घटि वधा कयो आहे, पोइ मूं ते नाराज़ पियो थी। अरे बाबा, तो मथां नाराज़ न पियो थियां, नहीं मूंखे तो मथां नाराज़ थियण जो को फ़ाइदो थींदो।
बस तोखे इहो ई चवंदो आहियां त बाबा घर जूं ॻाल्हियूं घर में रहण ॾे। हालार कोई धारियो त न आहे न, तुंहिंजो पंहिंजो आहे। जेकॾहिं मूं मीरा जी ॻाल्हियूं ॿुधायूं त मूं ग़लति कोन कयो। तोसां मुंहिंजे पुॼण जी जाइ न। तोसां जॾहिं बि ॻाल्हाए थो रुॻो ॾींदी वठी ॾंभ। तोसां ॻाल्हाइण माना भित सां मथो हणणु। छोरी मीरा सॼो ॾींहुं घर में बाएताल मचायो वेठी आहे, उते ॾंद वेठो कढे। बाक़ी मां लफ़्ज़ ते कढां पोड़े खे ॾंभ था अची वञनि। बोल हिननि निभागनि छोरनि खे केर समझाए वरी छा थियो सावण? इहो पुछ त छा न थियो। हिननि निभागनि छोरनि रेस जे धनार खे कुटे तंबूरो बनायो आहे। हाणे तूं ई ॿुधा केरी रेस मूंखे छॾी दो। निभागनि खे समझाए त रईस सां न फिटाइनि। जेकॾहिं इहो ज़मीन जो टुकड़ो खसजी वियो त पोइ घर जो गुज़र कीअं हलंदो? मुंहिंजे सम्झाइण जा हुजनि हा त घणा ॾींहं सम्झाए छॾिया न। ॼणिया बि तो न सम्झाईनि बि तूं। हाओ ॼणिया त मूं आहिनि, पर निभाग में सफ़ा तोते विया आहिनि। इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह? ॿुधाए। रब ने ईराने खे सम्झाइण जबल सां मथो टकराइण जे बराबर आहे। जबल सां मथो टकराइबो त मथो फाटी पवंदो, पर हे कोन सम्झंदा। पापा चवंदा न आहिनि पुट हुजनि त अरड़ा हुजनि। पुट त अरड़ा थींदा आहिनि, पर तुंहिंजो दिमाग़ छा ते ख़राब थियो आहे? बाबा पोइ मां बि त अधे वारनि जी भेण आहियां। अध वारनि खे बि त मुंहिंजे मथां फ़खुर आहे फ़खुर। जॾहिं बि घर खां ॿाहिरि वेंदा आहिनि न त मूंखे ईअं चई वेंदा आहिनि त पठाणी तूं असांजो टियों भाउ आहीं। जे घर जे ॿाहिरां को लूसी लपाटो ॾिसी त हणी बंदूक फिफर कढी छॾिजा। हाओ मां, बाक़ी इहो कम रहियल आहे। मां त परेशान आहे त हिन सां शादी कंदो केरु? कुंवारी वेठी हूंदई इन छोरीअ जो हक़ बख़्शिराइणो पवंदो। बाक़ी जेकॾहिं इहे अफ़ाल आहिनि हिन छोरीअ जा त ॿुधाए हाँ इन अफ़ालनि में हिन छोरीअ जो संग केरु वठंदो? अम्मा जॾहिं तोखे बाबा जहिड़ो घोट मिली वियो आहे न त मूंखे बि को घोट मिली ईंदो। तूं परेशान न थी। जॾहिं में बि फसल में कोन पई पोइ तोखे छो कुटियूं? बाबा साईं चवनि पिया त मेह पवे सलो सड़े पोइ तोखे कुटियूं त कहिड़ो फ़ाइदो? इन जे करे पादर लॻंदई त कन कंजे। ज़मीन भोतार जी, फसल भोतार जो, मेह भोतार जी, जे बतीला चयई त पोइ छा थी पियो? मूं बि इहा ई ॻाल्हि कई, पोइ बि उहो न मुड़िया। तूं उन्हनि निभागनि खे चवी हा न त मां रेस खे दाह ॾींदुसि? पहिरियां घटि मार ॾिनऊं, जॾहिं मूं दाह जी ॻाल्हि कई त पोइ ईअं कुटियो जे उठ पतड़ ते कुटबो आहे। तो रेस जी धमकी उन्हनि खे ॾिनी, पोइ बि तोखे मार ॾिनो। चइबो त रेस जो ख़ौफ़ ई उन्हनि जी दिलि में न आहे। रेस जो ख़ौफ़ अथनि। चवनि पिया त बेइज़ती तूं ई थींदी, पोइ छो न दिलि टारियो? जॾहिं मुंहिंजो ख़ौफ़ अथनि त पोइ ॿीहर तोसां छो विड़िया? ॿीहर जीअं मोट कयूं न अड़ी दाणा ई कढी छॾियो बाबा। इन्हनि निभागनि खे हाणे बख़्श कोन कंदुसि। कालो जी सरकार। हींअर जो हींअर वञी उन्हनि निभागनि खे वठी अच, पर जे सावण अचण बि चाहे न त उनखे वठियूं न अचिजांइ। अॼु मां हिननि निभागनि जी खल पुठीअ तां लाहे छॾींदुसि। हाज़ुर बाबा साईं। हाणे तूं वञ माल सां, को बि ख़ौफ़ न कर। मां हिन रबू ऐं राणे खे घुराए उन्हनि जो अहिड़ो त हशर थो कयां जो तुंहिंजे पाछे खे ॾिसी बि छिरक भरींदा। वञ हाणे वञ। मां वञा थो बाबा साईं, मां वञा थो, पर हिननि जी काल जिस्म ते न हुजे बाबा साईं। ईअं ई थींदो। वञ हाणे वञ। इन्हनि निभागनि मां त अड़िजी छा कयां चरियनि खे। बाबा मां चवां थो मीरा जे मथां पादर खणो, पादर पोइ सुधरंदई ऐं पोइ घर जो कमकार कंदई। अरे जेकर तोखे तुंहिंजी मां जो ऐं मुंहिंजो एॾो अहसासु आहे न त पोइ असांखे कमाए छो न खाराई? पीरीअ में असांखे धिक अलॻि छो कयो अथई? चाचा ॻाल्हि गॾ या अलॻि जी नाहे, हिन घर जी इज़त जी आहे। मीरा असांखे सफ़ा बदनाम करे छॾियो आहे। तव्हांजी मीरा खे सफ़ा छूट ॾिनल आहे।
छो नथा मीरा ते पादर खणो? छो अची मुंहिंजी न्याणी जे पोयां हथ धोई पई आई माई? जेकॾहिं बदनामी पई थिए न असांजी पई थिए न, तुंहिंजी त कान पई थिए। तहां केर असां केर, पर इहा ॻाल्हि पोड़ा तोखे समझ में कोन ईंदी। तूं त मूं ते सफ़ा सड़ियो पियो आहीं न, किथां थी तोखे मुंहिंजी ॻाल्हि वणे? पर माई असीं तो त छो साड़ कंदासीं? कहिड़ो तूं मिल्कियत जे ढेर ते चढ़ी वेठी आहे जो तो त साड़ कंदासीं? असांजो पुटु तो असांजे ख़िलाफ़ करे छॾियो, हाणे त तूं असांखे सुख सां जीअण न थींदी। छो असांजी ज़िंदगी खे ज़हर बणाए छॾियो अथई माई? मां ॼाणा, मीरा ॼाणे, सकीना ॼाणे, असांजी बदनामी ॼाणे, असीं ॼाणूं। अरे इज़त जा ताज तोखे बख़्शुजनि माई। बस हाणे हथ तो जोड़े माई, हथ। असांखे असांजी हालत छॾे। बाबा सॼो ॾींहुं घर में पियो आई, ॿाहिरि त मां घुमंदो आहियां न, माण्हुनि जे ताननि खे मूंखे तो मुंहुं ॾियणो पए। अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं माण्हू ॻाल्हियूं था कनि। ये ॻाल्हियूं ॿुधी तॾहिं त रईस वञी मीरा में हथ विधा, न त ॻोठ में भला ॿियूं छोकिरियूं न हुयूं? अल्लाह अकबर। मुंहिंजा मालिक तूं हिननि खे सम्झ ॾे, अकुल ॾे हिननि खे। छो मूं ते ताननि जा तीर वसाया अथनि? ओ बाबा तुझे ये मांगर मछ जे गोढ़नि वांगुरु मुंहिंजी दिलि मेण नाहे थियण वारी। खुदा खे मञ, ही हथ थो ॿधाए मीरा को मोबाइल खस, न त पोइ मूंखे मयार न ॾिजाई मोबाइल भॼी छॾींदो सासी। सियाणो थी वियो आहीं, मोबाइल भञंदे जहिड़ो वठी बि तो ॾिनी आई। मूंसां थी वाह तोड़े, जेकॾहिं अॼु तुंहिंजो हॾु गुॾु न भॻसु न त मुंहिंजो नालो बि गुलाम न आहे। बाबा मां चवां थो हेॾा थी, हेॾा थी बाबा, हेॾा थी तूं बाबा। मां चवां थो हेॾा थी। गुलाम 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 छॾ हिननि खे, बूट वञी पाइनि। हल हल। हाणे कुझु थी विया, आउं डरी पिया थी। मां चवां थी छॾी। मां अणजाण थी घुमंदो तो वधा। अरे मुसलसल ॿिनि ॾींहंनि खां तव्हां मुंहिंजी जासूसी कंदा था वतो। छो कयो पिया? छाजे लाइ कयो पिया ऐं कंहिंजे लाइ कयो पिया? इहा मूंखे सभु ख़बर आहे। ॾिसो अलार खान, असां त पंहिंजी वाट वधियूं था, तव्हांजी ग़लतफ़हमी थी। कोड़ी दलीलनि सां तव्हां मूंखे मुतमइन नथा करे सघो। तव्हांजी भलाई टिनी जी इन्हीअ में आहे। तव्हां मुंहिंजे पोयों न अचो, न त ॿी सूरत में तव्हां टई ॼणा पंहिंजे नुक़सान जा ज़िम्मेवार पाण हूंदव। ठीकु आहे, अॼु खां पोइ असां तुंहिंजे पोयों न ईंदासीं। सुतल शींहं खे जगाए पंहिंजे मौत खे दावत न ॾियो, छो त सालार जी सट दुश्मन थले ते जट। हलो रेसियाणी, मां हाणे वञा थी, मूंखे इलाही देर थी वई आहे। ठीकु आहे, सुभाणे अचिजांइ। मां कोशिश कंदमि। कोशिश न, वक़्त सां अचिजांइ। चङो रेसियाणी। ठीकु। अच 2 मिंट कमरे में कचहरी कयूं। न, मुंहिंजो हथ छॾ, केरु ॾिसी न वठे। केरु कोन ॾिसंदो, चई नथी। साइण, मां घर जो कमु ख़तमु करे छॾियो आहे, हाणे मूंखे इजाज़त आहे मां घर वञा? हा भले, पर सुबुह जो साझुर ईंदी कर। साइण, हिकु ॻाल्हि चवां, नाराज़ त न थींदी? ॻाल्हि कर। इहो नंढो रेस जेको कमाल खान आहे न, छा थियो नंढे रेस खे? मुंहिंजो मक़सदु आहे त नंढे रेस जी हाणे शादी कराए छॾियो। इहो त मूं बि सोचियो आहे, पर अहिड़ो को रिश्तो अख में आहे ई न जेको कमाल खे पसंदि अचे। छोकिरी कलसूम खे शायदि रेस कमाल खान पसंदि। ओड़े, तूं हिन घर जी नौकराणी आहीं ऐं नौकराणी थी रह, मालकियाणी बणण जी कोशिश न कर। जेकॾहिं मूंखे शादी करणी हूंदी, भाॼाई या दावरे खां पाणे मशवरो वठंदुसि। तूं हिन मामले में का बि ॻाल्हि न कर।
टुन में हथ विझी घर ताईं गीले खणी हलंदो साईं अधो वॾो बि कोन छॾाईंदो ई। सतीना कमाल जी तूं दिलि में न कजांइ। पहिरियां अहिड़ो हू न हुयो। तो वारी छोकिरीअ जे वाक़े खां पोइ बसि थोरो चिड़चिड़ो थी पियो आहे। नंढो आहे त वॾी ॻाल्हि। मूं त नंढे रेस जी शादीअ लाइ इन करे चयो त शादी थींदसि त पाण खे संभाले वेंदो, न त किथे ॿी न्याणीअ खे न ॾंगे। इंसान ग़लती हिकु चकर कंदो आहे, बार बार नाहे कंदो। तूं हाणे भली घर हल, पर पंहिंजे कम सां कमु रखंदी कर। जेकॾहिं कमाल खां न तोसां का जुठ कई न, मूंखे न चइजांइ। ठीकु आहे साईं, मां सम्झी वियसि। रमू काॾे पंधु पियो आहीं? दुकान ते थो वञा कमदार। छॾ दुकान खे, वापसि हली होता कते वे। जेसीं ताईं रईस वॾो हिन चरियनि खे सम्झाए नथो, तेसीं ताईं हिन चरियनि जे रुख न चढ़जांइ। रेस खे दाह ॾिनी आहे, पोइ बि विढ़ंदा छा? रईस खे दाह ॾेई तूं हिन चरियनि खे चोंग ॾेई छॾी आहे। मां हाणे उन्हनि खां ई अचां पियो, रईस जो न्यापो ॾेई। छा पिया चवनि? चवनि पिया त रईस खे त दाह ॾिनी आहे, पर इन खां पहिरियों ई रमुअ खे हिकु गुॾ कढणी आहे। इहे ई सलाहूं कनि पिया चरिया। अड़जी वियुसि निभागनि मां, हाणे छा कयां? जॾहिं तोखे ख़बर आहे त सॼे ॻोठ में इहे ओठे वारा सभिनी खां ॾिंगा आहिनि, इहो ओठे वारा बि न चरियनि खां लाराईंदा आहिनि, पोइ तोखे कहिड़ो लाचार पियो जो वञी रईस खे दाह ॾिनई? मूं त सोचो रेस खे दाह ॾियण खां पोइ रेस दब कढंदुनि ऐं मुंहिंजी जान छुटी पवंदी। रईस हिन ॿिन्हिनि चरियनि खे त पादर खूब हणंदो, पर इहे चरिया कसर तोमा कढंदा। पोइ वञी रेस जे पेरनि ते हथ रखां थो त चरियनि खे कुर्ब मां सम्झाए। जेकर रेस उन्हनि खे पादर हयां त पोइ मुंहिंजो नूर ई कढी छॾींदा। हाणे भॼ, रईस वॾे जे पेरनि ते वञी हथ रख त का तुंहिंजी जान छुटे। हल दे मानी खणी आ अंतरा पिया था चिकन। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह लसी क्या बिस्मिल्लाह। बाबू इन भूखे वेठो जहिड़ो करे आया हो त रेस सां वञी मुंहुं ॾियो। इते वेही छा था कयो? वञूं था बाप, वञूं था। माने जो गिरां त खाइण ॾे। तुंहिंजो छा मक़सद? सुबुह सां वञी कुट चऊं हा न? भले मुड़ुस ॾींहं में 10 दफ़ा था मानी खाइनि, अञा बि मानीअ जो गभो खाऊं गभो खाऊं। जॾहिं न रईस जा पादर लॻंदव पोइ तव्हां सुधरंदो, बाक़ी ईअं तव्हां सुधरण वारा ई न आहियो। ओ मां इहा का नई ॻाल्हि त न आहे, बाक़ी ॿी ॻाल्हि त अञा ताईं अहिड़ो को पादर ठहियो ई न आहे जेको असांखे सुधारे। ओमा असां त रमू जे लाइ था सोचूं। अलाह करे रईस असांजे मथां हथ हल्को रखे। अदा भला तव्हां रमू लाइ छो परेशान आहियो? हे बि परेशान थी तो कंहिंसां जी ख़बर न आहे। चवण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं रईस असांखे 2 पादर हणंदो त रमू 4 खाईंदो। जेकॾहिं असांखे 4 पादर लॻा न बाबा त रमू 8 खाईंदो। थोरो सोच दी, थोरो सोच। जेकॾहिं रईस असांखे 10-15 लट्टू हयूं बि त छा 20-25 रमू बर्दाश्त करे सघंदो? अड़े निभागा, दाह ॾियण वारे खे पादर हणंदो, बाक़ी सिद्धरण खां तव्हां कसम खणी छॾियो आहे, ईअं न? बाबा मुड़ुस त फॾो न त पोइ जॾे जो जॾो। हा ओ मां, तूं बि हाणे ईअं कर, सुभाणे साई बाटो खण ऐं भाइरनि पोयां निकिरी प। निभागी छोरी कंहिं जाइ जी। अम्मा दिल त मुंहिंजी बि ॾाढी चए थी झेड़े करण लाइ, पर छा कयां, अहिड़ो को मिले ई नथो त हथनि जी ख़ारिश लायां। ओ इते रखीस अम्मा, इते रखीस। हाणे तूं बि इहा पोती लाहे पटको बध। बाबा ॻाल्हि पोती ऐं पटके जी न आहे, ॻाल्हि हूंदी आहे दिलि जी। असांजी अदीअ खे 2 हां अथई 2। ये पटको त हाणे तूं बि पाई वेठो आहे, छा कयो अथई अदरी ताईं? बस हाणे बस, न कयो छोरीअ जो दिमाग़ ख़राब। हॾनि लाइ तव्हां ई खणाओ। पुठि हिकिड़ी ॻाल्हि चवां? चओ। मां चवां थी त कुलसूम जे रिश्ते जी ॻाल्हि तव्हां रईस सां कयो। न वसीरा न, मां आदि जे रिश्ते जी रईस सां ॻाल्हि कोन कंदुसि। जेकॾहिं रईस कमाल जे रिश्ते जी मूंसां ॻाल्हि कई त पोइ इन ॻाल्हि खे ॾिसी वठंदासीं। थोरो सोच ओठा। जॾहिं रईसाणी रोज़ रोज़ कुलसूम खे हवेली ते घुराए थी त
त इन मां तूं छा थो अंदाज़ो हणी? ईअं बि थी सघे थो त घर जे कम जे लाइ घुराईंदी हुजे। मूंखे पूरी पक आहे त जॾहिं तव्हां रईस वॾे खे चवंदव त असां कमाल जे लाइ कुलसुम जो रिश्तो ॾियणु चाहियूं था त हू कॾहिं बि इनकार न कंदो। भाॼाई जेकॾहिं रेस इनकार कयो त असांजे मुंहं में छा रहंदो? ऐं हा, सॼी ज़िंदगी रेस जे साम्हूं असां न थी सघंदासीं। अदा लुकमान सही थो चवे, इहो असांखां न पुॼंदो त पंहिंजी भेण जे रिश्ते जी ॻाल्हि पाण वञी कयूं। जेकॾहिं कुलसुम जो रिश्तो उते थिए थो न त तव्हां सोचो तव्हांजी ताक़त केॾी वॾी थी वेंदी। ॿी ॻाल्हि त तव्हांजी भेण जी ज़िंदगी बि ठही वेंदी। वज़ीरा, इहो नामुमकिन आहे जो ओठो वञी पंहिंजी भेण जे रिश्ते जी पाण वञी ॻाल्हि करे। बाक़ी तूं रहिस्याणी सां वञी हालनि हवालनि में इहे ॻाल्हियूं करे अची त ठीकु आहे। जेकॾहिं उन्हनि जो ख़्यालु हूंदो न त तोसां ई हा करे वठंदा। ठीकु आहे ओठा, मां हाणे हवेली वेंदी रहंदसि ऐं अलाह चाहींदो त मां तव्हांखे कुलसुम जो रिश्तो कमाल सां करे ॾेखारींदसि। मां चाहियां थो त लुकमान ऐं कुर्बान जी शादी करायां, पर मां चवां थो त पहिरियां अदी जो ॿार लहे। कमाल खान, जेकॾहिं तुंहिंजो मक़सद जहिड़े करण ते आहे, वठ कुहाड़ी मार मूंखे ऐं पंहिंजे अंदर खे कर थधो। मां तुंहिंजी ज़िंदगी मौत खां वधीक बदतर बणाईंदुसि। कमाल खान, मां सम्झां थो त गफ्फार खान जेको तुंहिंजो भाउ आहे तोखे सम्झाइण में नाकाम वियो आहे। हाणे तोखे सम्झाइण जे लाइ मूंखे ॿियो को तरीक़ो इस्तेमाल करणो पवंदो। हलार तूं छा थो सम्झे त मां अदा जे चवण ऐं सम्झाइण खां पोइ मुड़ी वेंदुसि? न, छो त कमाल खान उहो कारीगर नांग आहे जेको कॾहिं पंहिंजो वेर नाहे छॾींदो, कॾहिं न। कमाल खान, छा अंजो सोचो थो? कमाल खान खून कराईंदो, ईअं कोन मुड़ंदो। असगर, इन्हीअ करे त मां चवां थो त हिन धरतीअ ते खून न थियनि, छो त हीअ धरती अमुन जी धरती आहे। पर कमाल खान जे रवैये में लॻे थो छेड़ो छेड़ो थो करे ऐं छेड़ो अणटर आहे। जेकॾहिं छेड़ो थियो त ख़बर अथव केतिरो नुक़सान थींदो। उनजो न मूंखे अंदाज़ो आहे न तव्हांखे अंदाज़ो आहे।